बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू माय यूट्यूब चैनल नॉलेज ट्रेशर। अॼु असां सिंधी जो CSS जो सॉल्व कंदासीं पेपर 2011 जो। ॾिंगनि मां सही जवाब जी चूंड करे लिखो। सिंधी ॿोली जी मौजूदा सूरत ख़ती कहिड़े हुकूमत में राइज थी? अंग्रेज़, कलोड़ा या टालपुर? तंहिंजो सही जवाबु आहे अंग्रेज़ दौर में 1853 में राइज थी। सिंधी ॿोली जी तसनीफ़ जो लेखक केरु आहे? मोहम्मद इब्राहिम जोयो, डॉक्टर नबी बख्श बलोच या सिराज उल हक? जो सही जवाबु आहे सिराज उल हक मेमण। सिंधी ॿोली जो अभ्यास डॉक्टर अलाना, बेरूमल मारचंद या डॉक्टर कासिम बुगियो? तंहिंजो सही जवाबु आहे डॉक्टर अलाना। क़ुरान शरीफ़ जो पहिरियों तर्जुमो कहिड़ी ॿोली में थियो? सिंधी ॿोली में थियो। सिंधी ॿोली ऐं अदब जी तारीख़ जो लेखक केरु आहे? डॉक्टर जवाहर जोणे जो, डॉक्टर नबी बख्श बलोच या हैदर सिंधी? तंहिंजो सही जवाबु आहे डॉक्टर नबी बख्श बलोच। पाकिस्तानी ॿोलियुनि में पंजाबी, सिराइकी, पश्तो, बलोची, उर्दू ऐं सिंधी में मिड़नी खां वधीक इल्मी ॿोली ऐं अदबी किताब कहिड़ी ॿोली में छपियल आहिनि? सिंधी में। सिंधी ॿोली जो बुनियाद जो लेखक केरु आहे? डॉक्टर अलाना अली नवाज़ जतो या डॉक्टर नबी बख्श बलोच? तंहिंजो सही जवाबु आहे डॉक्टर नबी बख्श बलोच। मुंहिंजे ख़्याल सां हिन जो तंहिंजो न सही जवाबु आहे जो डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। सिंधी ॿोली बुनियाद जो लेखक। सिंधी ॿोली जे मुख़्तलिफ़ लहजनि मां -- मयारी लहजो आहे कहिड़ो? विचोलो, जंहिंखे साहिती बि असां चवंदा आहियूं। सिंधी लिसानियात खां समाजी लिसानियात जी तसनीफ़ कंहिंजी आहे? अलादाद बोयो, कासिम बोयो या डॉक्टर करीम संदीलो? तंहिंजो सही जवाबु आहे डॉक्टर कासिम बुगियो। सिंधी ॿोली तरक़ी ऐं तरवेज लाइ इदारो कहिड़ो आहे? सिंधी लैंग्वेज अथॉरिटी। मामूई फ़क़ीरनि जा भेत सिंध जी -- जी हुक्मरानी में सरजिया? तंहिंजो सही जवाबु आहे समन जी हुक्मरानी में। ऐं कॾहिं कॾहिं इहो बि सुवालु हूंदो आहे त मामूली फ़क़ीरनि जो तादादु घणो आहे? त पोइ हिते तव्हां लिखंदव 7 हुयो मामूली फ़क़ीरनि जो तादादु। शाह लतीफ़ पंहिंजी शाइरी में नूरी ऐं जाम तमाच जो ज़िक्र सुर कहिड़े में कयो आहे? कामोड, कल्याण या खुंभाट? तंहिंजो सही जवाबु आहे सुर कामोड में शाह साईं जो ज़िक्र कयो आहे। सिंधी ॿोली जे अहम शेर -- जे अक्सर शाइरी जे किताबनि जो उनवान शाह लतीफ़ शाइरी मां कयल आहे? तंहिंजो सही जवाबु आहे शेख अयाज़ जी शाइरी जो। आफ़ताब अदन तसनीफ़ आहे मौलाना दीन मोहम्मद, हकीम फ़तेह मोहम्मद या मिर्ज़ा कलीर? तंहिंजो सही जवाबु आहे हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी। सिंधी लोक ते सभ खां वधीक कमु कंहिंजो थियल आहे? डॉक्टर बलोच, नबी बख्श बलोच। इहो मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे। मिर्ज़ा कलीश बेग जी मशहूरु नाविल ज़ीनत जो कहिड़नि ॿोलियुनि में तर्जुमो थी चुको आहे? उर्दू ऐं अंग्रेज़ी में। चोटीहों दर छा जो मजमू आहे? कहाणियुनि जो। वरी कॾहिं कॾहिं इहो बि लेखिजो आहे जो लेखक केरु आहे? नसीम खरल। अदब जा फ़िक्री मुहरक जी तसनीफ़ जो लेखक केरु आहे? डॉक्टर अलादाद बोयो। किताब सोनवरनियूं धरतियूं जो तर्जुमो कंहिं कयो आहे? लालचंद अमर डिनेमल। कपर थो कोन करे शहरी मजमू आहे कंहिंजो? कपर थो कोन करे इहो शहरी मजमू आहे शेख अयाज़ जो। ठीकु आहे, उमेदु तव्हांखे पसंदि आयो। चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कयो। महिरबानी।